अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु या अय्युहल्लज़ीना कसीरन व निसाअ वत्तकुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा अम्मा बअदु फ़इन्न ख़ैरल कलामि कलामुल्लाह व ख़ैरल हदी हदयु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लमिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बाद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम यहदियहु यशरह सद्रहु लिल इस्लाम वमन युरिद अन युज़िल्लहु यजअल सद्रहु ज़य्यकन हरजन कअन्नमा यसअदु फिस समा कज़ालिक यजअलुल्लाहु अर्रिज्स अलल्लज़ीना ला युमिनून। मुंहिंजे मथां तव्हांजे मथां ऐं तमाम अहले इस्लाम अहले ईमान जे मथां बिलउमूम पंहिंजे समूरी मखलूक जे मथां बेशुमार इस्लाम जी मस्दर अल्लाह ताला जो क़ुरान ऐं प्यारे पैगम्बर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस काफ़ी तइदाद में हुफ़ाज़ किराम उलमाए किराम दीन जी तालीम ऐं तरवीज सां लाॻापियल नौजवान नज़र ईंदा आहिनि त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं हिन फितननि जे दौर में व्यवस्था रहणु इहो कंहिं करामत ऐं मौजज़े खां घटि न आहे। उहे माण्हू इंतिहाई ख़ुशि नसीब आहिनि, वॾी सआदत वारा आहिनि जिन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे दीन जे लाइ चूंडे वरितो आहे। छाकाणि त हिन वक़्तु ॾिसूं था मायूसी ऐं नाउमीदी नज़र ईंदी आहे, लेकिन अल्लाह ताला जी इन नेमत सां जॾहिं अल्लाह ताला तव्हां असांखे जोड़े छॾियो आहे त पोइ कॾहिं बि असांखे मायूस ऐं नाउमीद नाहे थियणो। वापसि था कयो आहे व अम्मा बिनिअमति रब्बिका फहदिस।
तव्हां ॾिसो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन अज़ीम किताब क़ुरान मजीद के पंहिंजे वही जे लाइ अल्लाह ताला कंहिंजो सीनो जेको आहे उनखे मुंतखब कयो, कंहिंजे दिल के अल्लाह ताला चूंडियो। उन वक्त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिं दिल जो इंतखाब पंहिंजे दीन जे लाइ, पंहिंजे वही जे लाइ, इस्लाम जे लाइ कयो, उहा दिल कंहिंजी हुई इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ऐं उहा दिल, उहो सीनो कायनात जे इमाम जो को मामूली सीनो कोन हो, का मामूली दिल कोन हुई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन वक्त पूरी दुनिया के इंसानन में जेका पाकीज़ा बेहतरीन साफ दिल ॾिठी उहा रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई। उन दिल जो इंतखाब थियो कहिड़ी शइ जे लाइ? अल्लाह ताला जे दीन जे लाइ, कुरान ऐं हदीस जे लाइ, अल्लाह जे वही जे लाइ। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने के मुंतखब कयो वियो, चूंडियो वियो। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमायो कुरान करीम में? फरमाई व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिका लितकून मिनल मुंज़िरीन। फरमाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफां नाज़िल थियण वारो दीन है, कुरान है, अल्लाह जी वही है। नज़ल बिहिर रूहुल अमीन, हिन कुरान के, हिन अल्लाह जे वही के खणी अचण वारो मलाइकन जो सरदार हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। अला क़ल्बिका लितकून मिनल मुंज़िरीन, ऐं तव्हां जे सीने ते, तव्हां जे दिल ते हिन दीन के असां नाज़िल कयो आहे त तव्हां माण्हुनि खे डिॼारण वारा बणिजी वञो। यानी अल्लाह जो दीन, अल्लाह जो कुरान, ये शरीयत आई कंहिंजे तरफां है जेको रब्बिल आलमीन है, वो जहानन जो रब है, जहानन जो रब है। उन्हीं जो ही पैगाम है, उन जहानन जे रब जा ही अहकाम आहिनि, उन जहानन जे रब जा ही फरमान आहिनि। ऐं खणी अचण वारो केरु आहे? हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम। हिकिड़े नुक़्ते ते कॾहिं गौर करियो तो सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जूं केॾियूं अज़मतूं आहिनि, केॾियूं फज़ीलतूं आहिनि। असां उन्हनि माण्हुनि खे कॾहिं ॾिठो ई कोन, पर नालो अचे थो ज़हन में, हिकिड़ो तसव्वुर अचे थो खुलफ़ाए राशिदीन जो, अशरा मुबशरा जो ऐं ॿियनि सहाबे किराम जो। केॾी दिलि मां मोहब्बत निकिरे थी, केॾो दिलि जे अंदरि प्यार ऐं उल्फत पैदा थिए थी। पर तव्हां ॾिसो त उन्हनि सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन सिर्फ़ हिकु नबी के, यानी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईमान जे हालत में ॾिठो। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो वो अज़ीम मलाइक है जंहिं 1 लख खां वधीक पैगंबरनि सां मुलाक़ात कई है। अल्लाह जी अमानत खणी आयो, अल्लाह ताला जो दीन खणी सभिनी नबियनि ताईं अल्लाह जी शरीयत ऐं अल्लाह जा हुक्म पहुचाया अथसि। उन जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ही दीन ॾेई मोकिलियो ऐं नाज़िल किथे कयाई? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल ते। ऐं उहा दिल इंतिहाई पाकीज़ा, इंतिहाई बेहतरीन। इन्नल्लाह नज़र इला क़ुलूबिल इबाद फवजद क़ल्ब मुहम्मदिन ख़ैर क़ुलूबिल इबाद। अल्लाह ताला समूरनि बाननि जे दिलनि खे ॾिठो। मोहम्मद करीम जी दिल पूरी दुनिया में मौजूद इंसाननि खां बेहतरीन दिल हुई। उन दिल ते अल्लाह दीन के नाज़िल कयो, शरीयत के नाज़िल कयो। हाणे जेकॾहिं इन साॻी कम जे लाइ, यानी दीन के यादि करण जे लाइ, दीन के सम्झण जे लाइ, दीन के महफ़ूज़ करण जे लाइ, इन ई कम जे लाइ तव्हां ऐं असांजे दिल के अल्लाह मुआशरे मां चूंडे वठे त केॾी वॾी सआदत।
तव्हां मुंहिंजे पुट खे, तव्हां मुंहिंजे नियाणी खे अल्लाह सुब्हानो व तआला उन जे दिल खे, उन जे सीने खे पंहिंजे वही खे सम्झण जे लाइ, यादि करण जे लाइ, क़ुरान करीम खे हिफ़्ज़ करण जे लाइ अल्लाह ताला चूंडे वठे। केॾी वॾी सआदत आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते असांजे ख़ुसूसी तौर ते असांजे सिंध जे अंदरि दीनदार तबिके सां दुश्मनी रोज़ ब रोज़ वधाई वञे पई। जेको माण्हू दीन सां वाबस्ता आहे, असां चऊं था अल्लाह ताला जो इंतिखाब है। माण्हू उन वक़्त में बेशुमार मौजूद हुआ, दिलियूं बेशुमार हुयूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि समूरनि इंसाननि मां पंहिंजे क़ुरान खे महफ़ूज़ करण जे लाइ, पंहिंजे दीन जे वही जे लाइ मोहम्मद करीम जे दिल खे चूंडे वरितो। ऐं हिन दौर में बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिन माण्हुनि खे, जिन मुआशरनि मां पंहिंजे दीन जे लाइ चूंडे वठे थो, उहे दुनिया जा वॾा ख़ुशि नसीब इंसान आहिनि। दुनिया जा वॾा ख़ुशि नसीब इंसान आहिनि। ऐं इहा इंसान जे हिदायत ते हुजण जी दलील आहे त जंहिं माण्हू जे सीने खे, जंहिं माण्हू जे दिल खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे दीन जे लाइ मुंतखब करे, पंहिंजे दीन जे लाइ चूंडे वठे, अल्लाह अकबर, पंहिंजे क़ुरान जे लाइ मुंतखब करे वठे, इहा उन जे हिदायत ते हुजण जी दलील आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में इहा ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। अल्लाह ताला क़ुरान में इहा ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। फरमाई फमन युरिदिल्लाहु अन यहदियहु यशरह सदरहु लिल इस्लाम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिंखे हिदायत ॾियणु चाहींदो आहे, उन इंसान जे सीने खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इस्लाम जे लाइ खोले छॾींदो आहे। इस्लाम जे लाइ उन सीने खे अल्लाह खोलींदो आहे जंहिं सीने जे मालिक खे, जंहिं इंसान खे अल्लाह जे तरफ़ां हिदायत मिलणी हूंदी आहे। वमन युरिद अन युज़िल्लहु यजअल सदरहु ज़य्यकन हरजन कअन्नमा यसअदु फिस समा। रब्बुल आलमीन फरमायो, जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त गुमराह करणु चाहींदो आहे, जंहिंखे गुमराही जंहिंजे मुक़द्दर ऐं नसीब में हूंदी आहे, यजअल सदरहु ज़य्यकन हरजन कअन्नमा यसअदु फिस समा। उन जे सीने खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त एतिरो तंग करे छॾींदो आहे, उन जे सीने खे एतिरो तंग कयो वेंदो आहे जो दीन ते हलणु, इस्लाम ते हलणु, इस्लाम जी ॻाल्हि करणु, इस्लाम जी प्रचार करणु, इस्लाम जे अहकामात ते अमल करणु उन इंसान जे लाइ एतिरो ॾुखियो थी पवंदो आहे। कअन्नमा यसअदु फिस समा। क़ुरान चवे थो जेतोणीकि उन्हनि खे आसमान ते चढ़ण जे लाइ सॾियो वञे, चाहे कंहिंखे चयो वञे न आसमान ते चढ़, अल्लाह अकबर, त उहो केतिरो परेशान थी वेंदो, उनजी दिलि केतिरी तंग थींदी। ऐं जेको माण्हू जंहिंखे अल्लाह गुमराह करणु चाहींदो आहे, जंहिंजे मुक़द्दर में गुमराही हूंदी आहे, उन माण्हू जो सीनो इस्लाम जे लाइ तंग थी वेंदो आहे। ऐं जंहिंखे अल्लाह हिदायत ॾियणु चाहींदो आहे, रब्बुल आलमीन उन जे सीने खे इस्लाम जे लाइ खोले छॾींदो आहे। हाणे तव्हां ॾिसो हिन वक़्तु असांजे मुआशरे जे अंदरि केतिरा माण्हू आहिनि इंसानियत जे नाले ते त बाबा मज़हब खां इंसान वॾो आहे, इन आड़ में अची, इन नारे ते अची करे उहो पाण खे मुस्लमान चवराइण जे बजाए, दीनदार चवराइण जे बजाए, उहे पाण खे गैर मुस्लिम सॾाइण जे लाइ तयारु आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॿुधियूं हूंदियूं अहिड़ियूं क्लिपूं असांजे असेंबली जा मेंबर वेही चवनि त जेकॾहिं आऊं कोली पाण खे सॾायां त इन में मुंहिंजे लाइ को हर्ज कोन्हे। ॾिसो, पर मुस्लमान सॾाइण जे लाइ दिलि तंग थी वञे थी, चाहे दिलि में घुट ऐं सोड़ महसूस थिए थी त मुस्लमानियत वारी ॻाल्हि कीअं करियां, दीन वारी ॻाल्हि कीअं करियां। इहा इंसान जे गुमराही जी निशानी आहे, इंसान जे गुमराही जी निशानी आहे। अल्लाह अकबर। ऐं रब्बुल आलमीन छा फरमायो, उलाइक फी ज़लालिम मुबीन। अहिड़ा माण्हू पधरी चिटी गुमराही जे अंदरि आहिनि, चिटी ऐं पधरी गुमराही जे अंदरि आहिनि। अल्लाह अकबर। ऐं जिन खे अल्लाह इस्लाम जे लाइ जंहिंजे सीने खे खोले छॾे, हाज़ा सिरातो रब्बिक मुस्तक़ीम आहे, ही छा आहे, तुंहिंजे रब जो सिधो रस्तो आहे, सिधो रस्तो आहे जो इंसान जी दिलि जे अंदरि इस्लाम जी मोहबत, इंसान जे दिलि जे अंदरि इस्लाम ते अमल करण जे लाइ
का परेशानी उनके महसूस कोन थी थिए। इहा अल्लाह जे तरफ़ां हिदायत जी निशानी आहे ऐं उहो इंसान अल्लाह ताला जे तरफ़ां जेका हक़ीक़ी बसीरत आहे उन बसीरत ते उहो माण्हू ज़िंदगी गुज़ारे पियो। ॿ लफ़्ज़ अरबी ज़बान जे अंदरि इस्तेमालु थियनि था। हिकिड़ी बसारत आहे, बसारत जी माना अखियुनि सां ॾिसणु, ॿी बसीरत आहे, बसीरत जी माना दिलि सां ॾिसणु। छा आहे? हिकिड़ा माण्हू अखियुनि सां नाबीन हूंदा आहिनि पर दिलि सां नाबीन कोन हूंदा आहिनि। ॿिया माण्हू हूंदा आहिनि जिन जूं अखियूं खुलियूं पियूं हूंदियूं आहिनि, नज़र ॾाढो तेज़ हूंदो आहे, वलाकिन तामल क़ुलूबुल लती फ़ी सुदूर, लेकिन सीननि जे अंदरि जेके दिलियूं आहिनि उन्हनि सां अंधा थी वेंदा आहिनि। छा आहे? जॾहिं उहा दिलि जी बसीरत इंसान खां खसिजी वठे पोइ उनखे गुनाह जेको आहे उहो नेकी नज़र ईंदो आहे ऐं नेकी जेका आहे उहा गुनाह नज़र ईंदी आहे। जॾहिं दिलि जी बसीरत, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न अन हाज़ा सिराती मुस्तक़ीम, ही मुंहिंजो सिधो रस्तो आहे, ही मुंहिंजो सिधो रस्तो आहे। उन सिधे रस्ते जे तरफ़ आऊं माण्हुनि खे सॾियां थो अला बसीरा, दिलि जी बसीरत सां। मूंखे बि यकीन आहे आऊं हक़ ते ई आहे ऐं जिन खे आऊं जंहिं शइ जे तरफ़ दावत ॾियां पियो उहा शइ हक़ बसीरत आहे। इहा बसीरत दिलि जी अल्लाह उन्हनि माण्हुनि खे ॾींदो आहे जिन माण्हुनि सां अल्लाह ताला भलाई चाहींदो आहे, हिदायत ॾियणु चाहींदो आहे। क़ुरान करीम में अल्लाह ताला छा फरमायो? फरमायो फमन शरह अल्लाहु सदरहु लिल इस्लाम फहुव अला नूरिम मिन रब्बिही, जंहिंजे सीने खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इस्लाम जे लाइ खोले छॾियो हुजे उहो अल्लाह जे तरफ़ां नूर ते आहे, बसीरत ते आहे। फवैलुल लिल क़ासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह, ऐं जिन जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां, अल्लाह जे क़ुरान खां, अल्लाह जे दीन खां सख़्त थी चुकियूं आहिनि उन्हनि जे लाइ वैल आहे, हलाकत आहे, तबाही आहे, बर्बादी आहे। ऐं इहे माण्हू पधरी गुमराही जे अंदरि आहिनि, पधरी गुमराही जे अंदरि आहिनि। त जेकॾहिं रब्बुल आलमीन तव्हां मुंहिंजे सीने जे अंदरि इस्लाम जी मोहबत पैदा कई आहे, दीन जी मोहबत पैदा कई आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां मुंहिंजे सीने जे अंदरि पंहिंजे क़ुरान खे महफ़ूज़ कयो आहे, तव्हां असांजे बचनि जे सीननि जे अंदरि हदीसनि खे महफ़ूज़ कयो आहे। ही अल्लाह जे तरफ़ां केॾी वॾी भलाई आहे, रब्बुल आलमीन जे तरफ़ां केॾी वॾी नेमत आहे, जंहिं कम जे लाइ पूरी दुनिया जे इंसाननि मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने खे चूंडियो वियो, मुंतख़ब कयो वियो। उन ई कम जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजे सीने खे चूंडियो हुजे, मुंतख़ब कयो हुजे, पोइ बि असां मायूसी जो शिकार हुजूं, नाउमीदी जो शिकार हुजूं, मुआशरे जे अंदरि असीं परेशान पंहिंजो पाण खे छो महसूस करियूं? हीअ त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तमामु वॾी नेमत आहे। ही दीन अल्लाह जी वही, अल्लाह जो क़ुरान केॾी वॾी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अज़ीम नेमत आहे। जॾहिं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते क़ुरान नाज़िल थियो ते रब्बुल आलमीन मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने खे 3 दफ़ा 3 ऑपरेशन करे 3 दफ़ा अल्लाह जे रसूल जे सीने मां दिलि कढी, उन दिलि खे धोई ज़मज़म जे पाणी सां ईमान ऐं हिकमत सां भरे पोइ अल्लाह जो दीन ऐं अल्लाह जी वही उन दिलि ते नाज़िल थी। हालांकि उहा दिलि पूरी दुनिया जे दिलनि में सभिनी खां वधीक पाकीज़ा हुई, साफ़ सुथरी हुई, पर तव्हां असांजो उसूल आहिनि दुनिया जो। मस्जिद जी सफ़ाई त तव्हां रोज़ाना कंदा आहियो, पर अॼु महिमान ईंदा त ख़ुसूसी सफ़ाई थींदी। मस्जिद हूअं बि साफ़ आहे, चाहे तव्हांजी मस्जिद हूअं बि साफ़ आहे, तव्हां सुबुह शाम सफ़ाई करियो था, पर जॾहिं का अहम शख़्सियत महिमान ख़ासि को ॿाहिरि जो माण्हू अचणो हूंदो तॾहिं तव्हां पंहिंजे मस्जिद जी, पंहिंजे ओताक जी, पंहिंजे घर जी ख़ुसूसी सफ़ाई जो अहतमाम कंदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं इंतिहाई मुक़द्दस ऐं इन पाक दिलि ते पंहिंजो दीन ते नाज़िल कयो त उन दिलि जो 3 दफ़ा ख़ुसूसी ऑपरेशन कयो वियो ऐं उन दिलि खे धोई साफ़ कयो वियो। अल्लाहु अकबर, उहा अज़ीम नेमत जंहिंजे लाइ हेॾा वॾा एहतमाम थिया, उन ई नेमत सां जेकॾहिं अॼु तव्हां असां जुड़ियल आहियूं त अल्लाह जे इन नेमत जो शुक्र अदा करियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नंढड़ा हुआ, ॿारनि सां खेॾियूं पिए, उन वक़्तु अल्लाह जे पैगंबर जो हिकिड़ो ऑपरेशन थियो, दिलि कढी वई, ज़मज़म जे पाणी सां धोई ईमान ऐं हिकमत सां भरियो वियो, वरी उन सीने खे सिपी करे दिलि अंदरि रखी महफ़ूज़ कयो वियो। वरी ॿिए दफ़े जॾहिं अल्लाह जे रसूल खे नबूवत मिलणी हुई
अल्लाहु अकबर। उन टाइम ते वरी इन दिल जी सफ़ाई कई वई, साफ़ कयो वियो, ईमान हिकमत सां भरियो वियो, इन दिल खे ज़मज़म जे पाणी सां धोतो वियो। वरी 3 दफ़े जॾहिं रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया ते हिकिड़ो अज़ीम नबी साईं जो मौजज़ो हो। उन टाइम ते नबी साईं जो दिल जो 3 ऑपरेशन कयो वियो ऐं 3 दफ़ा हिन दिल खे धोई साफ़ कयो वियो, छाकाणि त इन दिल जे मथां अल्लाह जो दीन नाज़िल थियो। केॾी वॾी सआदत आहे उहा शइ, उन दीन सां अॼु तव्हां असां वाबस्ता आहियूं। अल्लाह जी आउं चवंदो इंतिहाई वॾी नेमत, तमामु वॾी नेमत अल्लाह ताला जी। अल्लाहु अकबर। उन ई दिल ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन सीने जे अंदरि हिन दीन खे पंहिंजे वही खे अल्लाह ताला महफ़ूज़ करे छॾियो। ये अल्लाह जी ज़िम्मेदारी हुई, अल्लाह ताला पंहिंजी ज़िम्मेदारी इहा खई आहे। फरमाई ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बि इन अलैना जमअहू व क़ुरआन। ओ मुंहिंजा सुहिणा नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजी अमानत खणी तव्हां वटि अचे थो, मुंहिंजो पैगाम खणी तव्हां वटि अचे थो, ला तुहर्रिक बिही लिसानक, को ज़बान खे जल्दी जल्दी हरकत में न आण त मतां जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम वञनि हलिया ऐं मूंखां क़ुरान करीम विसरी न वञे। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जेका अमानत खणी आयो आहे उन जो को हिकिड़ो लफ़्ज़, उन जो को हिकिड़ो हरफ, को जुमिलो मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां विसरी न वञे। रब्बुल आलमीन फरमायो न इन अलैना जमअहू, उन दीन खे तव्हां जे सीने में महफ़ूज़ करण असांजी ज़िम्मेदारी आहे। सुम्मा इन अलैना बयान, पोइ तव्हां जे ज़बान मां उन जो तफ़सीर सम्झाणी, दुनिया खे सम्झाइण जो जेको ढंग आहे, तरीक़ो आहे, उहो बि ॾियण, तव्हां जे ज़ुबान मां उन जी अदायगी कराइण, इहा बि मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़िम्मेदारी आहे। इन सीने जे अंदरि क़ुरान महफ़ूज़ थियो, अल्लाह जो दीन महफ़ूज़ थियो। ऐं अॼु बि जेकॾहिं तव्हां दुनिया जे अंदरि ॾिसंदो माण्हुनि खे त कंहिंजे सीननि जे अंदरि अल्लाह जी इहा अमानत महफ़ूज़ आहे त उहे दीनी इदारनि जा तालिब इल्म हूंदा, दीनी मदरसनि सां लाॻापियल माण्हू हूंदा, दीन सां लाॻापियल माण्हू हूंदा, जिन जे सीननि खे अल्लाह वरी मुआशिरे मां बि इन कम लाइ चूंडियो आहे। बल व आयातुन बय्यिनातुन फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म, इल्म वारनि जे सीननि जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जो उहे आयतूं महफ़ूज़ कयूं जेके आयतूं सभ खां पहिरीं दुनिया जे अज़ीम सीने दिल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल में महफ़ूज़ कयूं वयूं। यकीन करियो ही अल्लाह जी तमामु वॾी नेमत आहे। बिलख़ुसूस क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम उन्हनि सां मुख़ातिब आहियां। रब्बुल आलमीन हिन पूरे मुआशिरे में तव्हां सां गॾु स्कूलनि में पढ़ण वारा शागिर्द वेठा आहिनि, तव्हां सां गॾु बनियूं पोखण वारा वेठा आहिनि, तव्हां जा हम उम्र, तव्हां जा दोस्त, माल चारण वारा बि मौजूदु आहिनि, कारोबार करण वारा बि महफ़ूज़ आहिनि। ऐं इन्हनि समूरियुनि दिलनि मां जेकॾहिं हिन दीन जे लाइ रब्बुल आलमीन तव्हां जे दिलि खे चूंडियो आहे त अल्लाह जे इन नेमत जो शुक्र अदा करियो। बल हुव आयातुन बय्यिनातुन फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म, इल्म वारनि जे सीननि जे अंदरि अल्लाह इन क़ुरान खे महफ़ूज़ करे छॾियो आहे। जंहिं क़ुरान जे लाइ मोहम्मद करीम जे दिल जो एॾो एहतमाम थियो, जंहिं दीन ऐं शरीयत जे लाइ ज़मीनी हक़ाइक़ ज़मीन ते सिर्फ़ु एहतमाम कोन थिया बल्कि आसमान ते बि एहतमाम कया विया। जिन चवनि था व अन्ना लमसना समाअ फवजदनाहा मुलिअत हरसन शदीदन व शुहबा, ही दीन अल्लाह जी एॾी वॾी अज़ीम नेमत आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी एॾी वॾी अज़ीम अल्लाह जी क़ीमती नेमत आहे जो जॾहिं दीन दुनिया ते नाज़िल थियो पिए, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ही वही नाज़िल थियणी हुई, क़ुरान अचणो हो। रब्बुल आलमीन आसमाननि जो सिक्योरिटी निज़ाम सख़्त करे छॾियो। उन खां पहिरीं जिन आसमान जे तरफ़ चढ़ंदा हुआ। सही बुखारी जी हदीस मौजूदु आहे, हिकिड़ो जिन हेठि बीहंदो हो, ॿियो उन मथां, टियों उन मथां, चोथों उन मथां, तव्हांजो वञी आसमान खे वेझा थींदा हुआ। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको मलाइकनि खे हुकुम ॾींदो हो, मलाइक हिक ॿिए खां पुछंदा हुआ माज़ा क़ाल रब्बुकुम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा चयो आहे? क़ालुल हक़, चवंदा अल्लाह जेकी चयो आहे उहो हक़ चयो आहे। हिक ॿिए खे अल्लाह जा हुकुम ॿुधाईंदा हुआ। जिन उन्हनि खे चोरी ॿुधी करे पंहिंजे काहिननि नुजूमियनि दोस्तनि खे ॿुधाईंदा हुआ। जॾहिं अल्लाह जो दीन पे नाज़िल थियो, ही अज़ीम नेमत जंहिंसां अॼु तव्हां असां वाबस्ता आहियूं, जॾहिं इन जो नुज़ूल थियण वारो हो, रब्बुल आलमीन आसमान जे तरफ़ जिन्ननि जो चढ़णी बंदि करे छॾियो।
चवण लगा इन्ना कुन्ना नक़ुदु मिनहा मक़ाइद लिस्समे फमन यस्तमि'ल आना यजिद लहू शिहाबर रसदा। हाणे जेको जिन आसमान ना चढ़े दो, आसमान मां सितारा जेके आहिनि उहे बाहि जे सूरत में उन जिन जो पीछो कंदा या तो उनखे साड़े छॾींदा या भॼाए छॾींदा। अशरुन उरीद बिमन फिल अर्ज़ अम अराद बिहिम रब्बुहुम रशदा। जिन पाण में चवण लॻा व अन्ना ला नदरी, हाणे ख़बर कोन थी पए त हेॾा इंतज़ाम छाजे करे थिया आहिनि। अशरुन उरीद बिमन फिल अर्ज़, या त ज़मीन में को अल्लाह जे तरफ़ां अज़ाब अचणो आहे ऐं अल्लाह जे उन हुक्म खे अमानत तौर महफ़ूज़ रखणो आहे जिन्ननि खां, कंहिंखे बि ख़बर न पवे। अम अराद बिहिम रब्बुहुम रशदा, या दुनिया वारनि जे लाइ को वॾो हिदायत वारो एतमाम थियणो आहे, को हिदायत वारो पैगाम ज़मीन ते अचणो आहे। अल्लाहु अकबर। उन जे करे रब्बुल आलमीन आसमान जो सिक्योरिटी निज़ाम सख़्त करे छॾियो, जंहिं दीन जे लाइ, जंहिं अल्लाह जे वही जे तहफ़ुज़ जे लाइ आसमाननि जी हेॾी वॾी सिक्योरिटी सख़्त थी। उन दीन सां जेकॾहिं तव्हां सां अॼु वाबस्ता आहियूं, हिन फितने जे दौर में अल्लाह जे नेमत जो शुक्र अदा करियो। पोइ जॾहिं जिन्हनि अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम खां क़ुरान ॿुधो, क़ुरान ॿुधी करे, दीन ॿुधी करे, अल्लाहु अकबर, जिन्हनि पंहिंजा अक़ीदा बदिलाए छॾिया, पंहिंजा नज़रिया बदिलाए छॾिया। अफ़सोस आहे अॼु हिन मुस्लमान ते हर 8 ॾींहं मस्जिद जे अंदरि जुमे जो ख़ुतबो ॿुधे थो, उन दौरान केतिरा वाइज़ ऐं नसीहतूं ॿुधे थो, केतिरा प्रोग्राम ॿुधे थो, पर हिन जे अंदरि का तब्दीली कोन्हे। मुशरिक आहे त शिरक में ग़रक़ आहे हमेशह जे लाइ, बिदती आहे त बिदतनि वारी गुमराही में जेको आहे सो ग़रक़ लॻो पियो आहे, ख़्वाहिशात ऐं शहवात जो पुजारी आहे, त इन बीमारी जे अंदरि हमेशह मर्ज़ में मुब्तला नज़र अचे थो। जिन चवनि था जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असां क़ुरान ॿुधोसीं, अल्लाहु अकबर, इन्ना समेना क़ुरानन अजबा, हिन अजीब क़ुरान खे, अजीब दीन खे जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधोसीं, तॾहिं असां पंहिंजे अक़ीदनि जी इस्लाह कई। सभ खां पहिरीं इस्लाह कहिड़ी कई त ला नुशरिकु, अॼु खां पोइ असीं अल्लाह जे ज़ात सां शिरक कोन कंदासीं। ऐं ॿियो इस्लाह असां इहा कई त उहे जिन जेके हुआ ईसाई हुआ, उन्हनि जिन्हनि जो अक़ीदो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे, जेको ईसाईनि जो अक़ीदो, ईसा अलैहिस्सलाम जी माउ अमर जेका आहे उहा अल्लाह जी घरवारी आहे, नऊज़ बिल्लाह। ईसाईनि वारो अक़ीदो जिन्हनि जे अंदरि हो। जॾहिं क़ुरान ॿुधाऊं, पंहिंजे अक़ीदनि जी इस्लाह कंदा, व अन्नहु तआला जद्दु रब्बिना मुत्तख़ज़ साहिबतन वला वलदा। अॼु त क़ुरान ॿुधोसीं, ख़बर पई त अल्लाह जो औलाद आहे ई कोन, रब्बुल आलमीन जो को पुटु कोन्हे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी का घरवारी कोन्हे। अल्लाह घरवारी खां पाक आहे, पुटनि खां पाक आहे। पुटनि जी ज़रूरत उनखे पवे जेको पोड़ो थिए, कमज़ोर थिए, मोहताज थिए। घरवारी जी ज़रूरत उनखे पवे जंहिंखे पंहिंजे घरवारी खां का ख़िदमत वठणी हुजे। अल्लाह समद, अल्लाह त बेपरवाह बादशाह आहे, उनखे न पुटनि जी ज़रूरत, न धीअरनि जी ज़रूरत, न घरवारी जी ज़रूरत। मुत्तख़ज़ साहिबतन वला वलदा, अल्लाह जी न धीउ आहे न पुटु आहे। अल्लाहु अकबर। न वरी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी घरवारी आहे। क़ुरान ॿुधण सां, क़ुरान पढ़ण सां असांखे ख़बर पई, असां उन खां पहिरीं इहो सम्झंदा हुआसीं त मुआशिरे में को बि माण्हू अल्लाह ते कूड़ कोन हणंदो। माण्हू हिक ॿिए ते कूड़ ॻाल्हाए सघनि था, माण्हू कंहिं माण्हू ते कूड़ ॻाल्हाए सघे थो, पर यार अल्लाह ते कूड़ केरु ॻाल्हाईंदो। पाण जेके अॼुकल्ह मुस्लमान बि गुमराहियुनि में फाथो पियो आहे न, उनजो बुनियादी कारण बि हीअ आहे। वॾो पटको ॾिठई कंहिंजे मथे ते, पटके खां मुतासिर थी वियो। वॾो जुबो ॾिठई कंहिंजे जिस्म ते, उन जुबे खां मुतासिर थी वियो। वॾी तस्बीह ॾिठाई कंहिंजे हथ में, उन तस्बीह खां मुतासिर थी वियो। पोइ साईं जिते वञूं था, जेको जीअं पियो चए सभु कुझु सही आहे, सभु हक़ छो, इन जे करे त अल्लाह ते कूड़ केरु हणंदो। भई हर मस्जिद में वञूं था, मौलवी मिंबर ते बि ॻाल्हियूं पियो करे, उहो कूड़ कीअं ॻाल्हाईंदो, ग़लति बयानी कीअं कंदो। जिन चवनि था, असीं बि इहो ई सोचींदा हुआसीं, अल्लन तक़ूल अल इंसु वल जिन्नु अलल्लाहि कज़िबा, त अल्लाह ते को इंसान ऐं को जिन अल्लाह ते कूड़ कोन ॻाल्हाईंदो। पर जॾहिं क़ुरान ॿुधोसीं त ख़बर पई जेके शिरक जी दावत ॾियनि पिया, हीअ त अल्लाह ते पिया कूड़ हणनि, हीअ ठग आहिनि, हीअ फ्राडी आहिनि। जेके शिरक जे तरफ़ माण्हुनि खे वठी वञनि पिया, इहे अल्लाह ते कूड़ पिया हणनि। ऐं जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ईसा अलैहिस्सलाम खे पुटु सम्झनि था, ईसा अलैहिस्सलाम जे अमर खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी नऊज़ बिल्लाह घरवारी सम्झनि था, हीअ त अल्लाह ते पिया कूड़ हणनि। उहे इंसान हुजनि या जिन हुजनि,
ईसाई जिन हुजनि, ईसाई इंसान हुजनि, ही अल्लाह जे ज़ात ते कूड़ हणण वारा आहिनि। त ॿुधाइण जो मक़सदु ही त ही दीन हिकिड़ी अल्लाह जी अज़ीम नेमत आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इंतिहाई क़ीमती नेमत रब्बुल आलमीन तमाम असांजे हिदायत ऐं रहनुमाई जे लाइ हिन दीन खे नाज़िल कयो आहे, हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे, अल्लाह ताला हिन शरीयत खे नाज़िल कयो आहे। हेॾे वॾे एहतमामनि सां अल्लाह अकबर जेको दीन तव्हां सां ताईं पहुतो आहे, उन दीन सां तव्हां मुंहिंजो तालुक़ कहिड़ो आहे? उन दीन खे ॿुधण सां, उन ई क़ुरान खे ॿुधण सां तव्हां असांजे अंदरि कहिड़ी तब्दीली अचे थी? अल्लाह जा बनो, ही वॾा वॾा जलसा, वॾा वॾा प्रोग्राम, वॾनि वॾनि उलमा जा ख़िताब ॿुधणु इंतिहाई भली ॻाल्हि आहे, इंतिहाई सुठो जज़्बो आहे। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अंदरि इनक़िलाब न अचे, तब्दीली न अचे, रूहानियत न पैदा थिए, त पोइ यकीन करियो इहा वॾी बदनसीबी बि आहे, वॾी बदनसीबी आहे। छाकाणि त इन्हनि दीनी प्रोग्रामनि जे अंदरि तव्हां असांखे नसीहतूं कयूं वञनि थियूं। कहिड़ी शइ सां? अल्लाह जो क़ुरान पढ़ी करे, प्यारे पैगंबर जी हदीस पढ़ी करे, अल्लाह जे दीन सां आयतूं क़ुरान जूं पढ़ी करे असांखे नसीहतूं कयूं वञनि थियूं। ऐं असां ॾिसूं था त असांजे अंदरि तब्दीली काई कोन्हे। अल्लाह क़ुरान में फरमाए थो, इन खां वॾो को ज़ालिम इंसान आहे ई कोन, जंहिंखे अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं पढ़ी नसीहत कई वञे ऐं उन नसीहत खे बि ही क़बूल न करे, उन नसीहत खे बि ही क़बूल न करे, हिन खां वॾो को ज़ालिम आहे ई कोन। फरमायो, वमन अज़लमु मिम्मन ज़ुकिर बिआयाति रब्बिही, उन खां वॾो ज़ालिम केरु थींदो जंहिंखे क़ुरान जूं आयतूं पढ़ी नसीहत कई वञे ऐं पोइ उन क़ुरान करीम ते अमल न करे। व नसिय मा क़द्दमत यदा, ऐं पंहिंजे गुनाहनि खे यादि करण लाइ तयारु न हुजे, जेके गुनाह करे छॾिया उहे विसारे छॾिया, अल्लाह जे तरफ़ रुजू करण जे लाइ तयारु न आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो, इन खां वॾो ज़ालिम केरु हूंदो? उहे दिलियूं केॾियूं सख़्त आहिनि, जिन दिलियुनि ते क़ुरान करीम बि उन दिलि जे अंदरि असरु कोन थो करे। फ़वैलुल लिल क़ासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह, जेके अल्लाह जे ज़िक्र खां, क़ुरान खां, अल्लाह जे दीन खां जेके दिलियूं सख़्त थी चुकियूं आहिनि, उन्हनि जे लाइ अल्लाह तो फरमाए वैल आहे उन्हनि दिलियुनि जे लाइ। अल्लाहु अकबर। इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही मुस्लिम जी हदीस आहे, मसलु मा बासनी अल्लाहु मिनल हुदा वल इल्म कमसले गैसिन, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका हिदायत मूंखे ॾेई मोकिली आहे, जेको इल्मु खणी आयो या अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां, इन इल्म ऐं हिदायत जो मिसाल बरसात वांगुरु आहे। बरसात मां फ़ाइदो जानवरनि खे बि थींदो आहे, बरसात मां फ़ाइदो पखियुनि खे बि थींदो आहे, बरसात मां फ़ाइदा इंसाननि खे बि मिलंदा आहिनि, बरसात मां फ़ाइदा ज़मीन खे मिलनि था, बरसातनि मां फ़ाइदा जीतनि खे बि मिलनि था। हीअ अल्लाह जो दीन, अल्लाह जी शरीयत जेका आहे, हिन जो मिसाल बारिश वांगुरु आहे। हिन दीन मां हर शइ खे फ़ाइदो मिलियो आहे। जानवरनि खे पंहिंजा हक़ मिलिया आहिनि, जीतनि खे पंहिंजा हक़ मिलिया आहिनि। एसि ताईं जो अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जानवरनि जा हक़ बयान कया, जिन्ननि जा हक़ बयान कया, इंसाननि जा हक़ बयान कया। हिन दीन जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो, ला तसुब्बु दीक फइन्नहु युक़िदु लिस्सलाह, हिकिड़े कुकड़ खे बि गार न ॾींदा करियो, छो त फजर जे टाइम ते अज़ान ॾेई माण्हुनि खे निमाज़ लाइ उथियारे थो, माण्हुनि खे अज़ान ॾेई करे निमाज़ लाइ उथियारे थो। ही जानवर घटियुनि में गंद खाइण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका हिन जी ज़िम्मेदारी लॻाई आहे, फजर जे टाइम ते वण जे कारीअ ते टंगियो पियो आहे, उते बि अज़ान ॾेई करे माण्हुनि खे उथियारे थो। ऐं जंहिंखे रब्बुल आलमीन अशरफुल मख़लूक़ात बनायो आहे, जंहिंखे रब्बुल आलमीन दुनिया जी समूरी मख़लूक़ ते इज़्ज़त ॾिनी आहे, उन जी ज़िम्मेदारी इन बांग ते उथी निमाज़ पढ़णु आहे। हू बिस्तरे ते सुतो पियो आहे। मूंखे ॿुधायो, ही इंसान भलो या वण जे टारीअ ते टंगियल इहो कुकड़ भलो आहे, जेको अल्लाह जे तरफ़ां लॻायल ज़िम्मेदारी उनखे अदा करे पियो। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही मुंहिंजो दीन, हीअ मुंहिंजी शरीयत बारिश आहे, बारिश वांगुरु आहे। अल्लाहु अकबर। जेकॾहिं कंहिं इलाइक़े ते 5-4 साल 10 साल बारिशूं न थियनि, उन इलाइक़े जी कैफ़ियत छा हूंदी, उन्हनि ज़मीननि जी हालत छा हूंदी,
जेकॾहिं तव्हां मुंहिंजे मुआशरे जे अंदरि अल्लाह जो दीन न हुजे, सालनि जा साल थी विया हुजनि, दीन जी बारिश ई न पवंदी हुजे, दीन ॿुधंदा ई न हुजूं, दीन खे इख़्तियार न करियूं, त मूंखे ॿुधायो असांजे इलाइक़नि जी, असांजे मुआशरनि जी हालत छा थींदी। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बारिश वसंदी आहे डायरेक्ट ज़मीन ते, ऐं मुंहिंजे हिन इल्म ऐं शरीयत ऐं हीउ जेको दीन आहे, इन जी बारिश इंसान जे दिलनि ते वसंदी आहे। पोइ ज़मीनूं के भलियूं हूंदियूं आहिनि, बारिश ते बहितरीन उभड़ कंदियूं आहिनि, बहितरीन क़िस्म जा फसल उन्हनि मां उभड़ंदा आहिनि, ऐं के ज़मीनूं ख़राब हूंदियूं आहिनि, पाणी केतिरो उन्हनि में मौजूदु हुजे कुझु बि उभारण जे लाइ तयारु कोन हूंदियूं आहिनि। नबी साईं फरमायो, माण्हुनि जूं दिलियूं बि ईअं आहिनि, इंसाननि जूं दिलियूं जेके आहिनि उहे बि ईअं आहिनि। केतिरियूं अहिड़ियूं दिलियूं आहिनि जॾहिं अल्लाह जे दीन जी बारिश उन्हनि ते थिए थी त केतिरो फसल उन्हनि मां तयारु थींदो आहे। उहो फसल कहिड़ो आहे? कॾहिं निमाज़ पियो पढ़े, कॾहिं रोज़ो पियो रखे, कॾहिं ज़कात पियो ॾे, कॾहिं ख़ैरात पियो करे, कॾहिं अल्लाह जो ज़िक्र पियो करे, कॾहिं क़ुर जी तिलावत पियो करे। छो त दिलि जी जेका ज़मीन आहे उन ते अल्लाह जे दीन जी बारिश थी आहे। हाणे उन दिलि उन बारिश जे दीन जे बारिश खे क़बूल करे वरितो आहे, उन सां उनजो फसल तयारु थींदो पियो अचे। जीअं ज़मीन ते बारिश पवे, ज़मीन उन पाणी खे जज़ब कंदी आहे, चूसींदी आहे, त उन ज़मीन मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा उभड़ उभड़ंदा आहिनि। नबी साईं फरमायो, इहो मिसाल आहे मुंहिंजे दीन जो, शरीयत जो, जेका आसमान तां आई आहे। हिन में हिकिड़ो ॿियो बि इशारो आहे त दीन ऐं नबी साईं जी शरीयत उहा सिर्फ़ु उहा ई शइ आहे जेका आसमान तां नाज़िल थी आहे, बसि ॿी का बि शइ न आहे, ॿी का बि शइ दीन कोन्हे। जेकॾहिं तव्हां असां वटि केरु ज़मज़म जो पाणी खणी अचे ऐं चवे ही बारिश जो पाणी आहे, पाण मञीदासीं? पाणी त ॾाढो भलो आहे, पाणी इंतिहाई बहितरीन आहे, बल्कि बारिश जे पाणीअ खां उन में ख़ूबियूं वधीक आहिनि। पर जेकॾहिं तव्हां मूंखां केरु मञराए त ही बारिश जो पाणी आहे, पाण कोन मञीदासीं, ठीकु आहे न? त दीन सिर्फ़ु उहो आहे जेको आसमान तां अचे थो, बारिश सिर्फ़ु उहो पाणी, उन पाणी खे चइबो जेको बारिश जो पाणी आसमान तां ईंदो हुजे। अॼु तव्हां असां वटि केरु शिरक खणी अचे, तव्हां असां वटि केरु बिदतूं खणी अचे, बाबा ही दीन आहे, असां क़बूल करे वरितोसीं। इन जो मिसाल ईअं आहे, जेकॾहिं केरु गटर जो पाणी खणी अचे तव्हां वटि, चवे ही बरसाति जो पाणी आहे, पाण चओ ठीकु आहे, सभु ठीकु आहे, जीअं तो चयो इहो ठीकु आहे। ही गटर जो पाणी शिरक ऐं बिदअत इहे इन गटर जे गंद खां बि ख़राबु आहिनि। अल्लाह अकबर, उनखे दीन मञे वरितो, माण्हू दीन सम्झी क़बूल करे वरितो, दीन सम्झी उन ते अमल शुरू करे छॾियो। अल्लाह अकबर, करे बि न त नबी साईं फरमायो ही दीन, हिन जो मिसाल बारिश वांगुरु आहे, तव्हांजे दिलनि जो मिसाल ज़मीन वांगुरु आहे। ज़मीन भली हूंदी, ज़मीन सुठी हूंदी त उन ते फसल बहितरीन थींदा। बारिश जे पाणी सां तव्हांजी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, तक़वा हूंदी, परहेज़गारी हूंदी, लिल्लाहियत हूंदी। तव्हां अल्लाह जे क़ुर पढ़ी जेके तव्हांखे नसीहतूं कयूं वेंदियूं उनखे तव्हांजी दिलि क़बूल कंदी, ऐं पोइ तव्हां अमल जे मैदान में लही पवंदो, अमल जे मैदान में लही पवंदो। अल्लाह अकबर। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? उहा दिलि जंहिं दिलि जे अंदरि अल्लाह जो क़ुर कोन्हे, जंहिं दिलि जे अंदरि अल्लाह अकबर अल्लाह ताला जो दीन कोन्हे, उन दिलि जो मिसाल वैरान घर वांगुरु आहे। उन दिलि जो मिसाल वैरान घर वांगुरु आहे। जेकॾहिं हिकिड़ो घर वैरान हुजे, जंहिंमें घर जो मालिक 2 महीना 4 महीना 5 महीना न रहियो हुजे, पोइ उन घर जा तव्हां दरवाज़ा ॾिसो, उन ते केतिरी गंदगी आहे, दरियूं ॾिसो, छित ॾिसो, फर्श ॾिसो, हर शइ गंदी ऐं ख़राब थी वेंदी आहे। जॾहिं इंसान जे दिलि जे अंदरि अल्लाह जो दीन न हुजे त पोइ इंसान जी दिलि जो हर पासो जेको आहे उहो गुनाहनि जे गलाज़तनि ऐं गंद सां गंदो थी वेंदो। जॾहिं इहा दिलि ईअं गंदी थी वञे, पोइ दीन ते हलणु, दीन खे क़बूल करणु एतिरो ॾुखियो थी वेंदो आहे का अन्नमा यसअदु फिस्समा, गोया के माण्हू खे आसमान ते चढ़ण लाइ चइजे थो। कंहिंखे चइजे न हली निमाज़ पढ़, उन जे लाइ उहो सम्झंदो मुंहिंजे लाइ भलो इहो आहे त हिन खां आसमान ते चढ़ी वञा। कॾहिं तव्हां गौर वीचार करियो, दुनिया में ॾिसूं था माण्हू 1.5 2 मण जूं बोरियूं कुल्हे ते खणी और ट्रक जे छित ते चढ़ी वेंदा आहिनि, पर अल्लाह जे साम्हूं सजदो करण लाइ तयारु कोन हूंदा। सजदो उनखे उन खां बि ॻरो थो महसूसु थिए, सजदो अल्लाह जे साम्हूं झुकणु इन खां बि ॾुखियो थो महसूसु थिए। छो? अल्लाह अकबर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त गुमराह करे छॾियो। जंहिंखे अल्लाह हिदायत ॾींदो आहे
बुनियादी गाल जैसे अल्लाह हिदायत दींदो है, जैसा रब्बुल आलमीन भलाई चाहींदो है, अल्लाह रब्बुल इज्जत उन जे दिल के उन जे सीने के पंहिंजे दीन जे लाइ खोले छॾींदो। कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज्जत छा फरमायो? फरमाई अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस किताबम मुतशाबिहम मसानी तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौना रब्बहुम। अल्लाह जी ज़ात व अज़ीम ज़ात आहे जंहिं बहितरीन ॻाल्हि कुरान करीम जे सूरत में तव्हांजे मथां नाज़िल कई आहे। हाणे असांजे मुआशिरे में जंहिंखे क़ुरान यादि हुजे न चवंदा धीर वीचारो बड़े सादो माण्हू पियो हले हैं, ऐं जंहिंखे बुझारतूं यादि हुजनि, कहाणियूं यादि हुजनि, बाबा राति कचहरी में हीअ बुझारत ॾिनई, हीअ कहाणी, वॾो अदीब, वॾो सुगुण, वॾो ॾाहो, वॾो दानश्वर, वॾो अक़िलमंद। अल्लाह अकबर। अल्लाह फरमाए थो सभ खां भलियूं ॻाल्हियूं क़ुरान में। ऐं जेको बि क़ुरान जी ॻाल्हि करे, दीन जी ॻाल्हि करे, वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह व अमिल सालिहन व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। भलियूं ॻाल्हियूं फरमाई अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस किताब मुतशाबिहम मसानी तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौना रब्बहुम। जेके अल्लाह रब्बुल इज्जत खां डिॼण वारा आहिनि, जॾहिं हू अल्लाह जे पैगाम खे, अल्लाह जे क़ुरान खे पढ़नि था, हुन जे जिस्म जा वार कांडारजी वञनि था, हुननि जा लिंग उभा थी वञनि था, हुननि जो जिस्म ॾकणु शुरू थी वञे थो अल्लाह जे ख़ौफ़ खां। अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस किताब मुतशाबिहम मसानी तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौना रब्बहुम सुम्म तलीनु क़ुलूबुहुम व जुलूदुहुम इला ज़िक्रिल्लाह। पोइ हुननि जूं दिलियूं नरम थियंदियूं। छा आहे? दिल ते पहुची वियो क़ुरान, अल्लाह जो दीन, अल्लाह जी शरीयत दिल ताईं पहुती। रब्बुल आलमीन फरमायो पोइ दिलियूं नरम थी वञंदियूं। जॾहिं दिल नरम थींदी आहे त जिस्म मां अकड़ ख़तम थींदी, जिस्म जो तकबुर ख़तम थींदो, जिस्म जे अंदरि आजिज़ी ईंदी, जिस्म जे अंदरि इनकिसारी ईंदी, इंसान जे जिस्म जे अंदरि निबड़तूं पैदा थींदियूं। सुम्म तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। पोइ हुन जी दिल बि अल्लाह जे ज़िक्र जे लाइ नरम थींदी, हुन जो जिस्म बि अल्लाह जे ज़िक्र जे लाइ नरम थींदो आहे। ज़ालिक हुदल्लाहि यहदी बिही मन यशा व मन युज़लिलिल्लाहु फमा लहू मिन हाद। हीअ अल्लाह जे हिदायत जो पैगाम आहे। जंहिंखे अल्लाह चाहींदो आहे उन्हनि जे दिलनि में अल्लाह उन्हनि जे दिलनि खे दीन लाइ नरम कंदो आहे। जंहिंखे अल्लाह चाहींदो आहे उन्हनि जे जिस्म खे अल्लाह दीन जे लाइ नरम करे छॾींदो आहे। हू अल्लाह जे साम्हूं झुकण में पंहिंजे लाइ फ़ख्रु महसूसु कंदा, ख़ुशी महसूसु कंदा। रब्बुल आलमीन जे साम्हूं झुकणु उन्हनि जे लाइ आसान आहे, ऐं जिन खे अल्लाह गुमराह कंदो आहे उन्हनि जे लाइ अल्लाह जे साम्हूं झुकणु एतिरो ॾुखियो जेतोणीकि आसमान ते चढ़णो पवे थो। रब्बुल आलमीन फरमायो पोइ जॾहिं दिल नरम थींदी, जिस्म में आजिज़ी अची वेंदी, अफ़मन यत्तकी बिवजही सूअल अज़ाब। पोइ पंहिंजे चहिरे खे बि अल्लाह जे बुरे अज़ाब खां बचाए वेंदो। जिस्म में निवड़त ईंदी, अल्लाह जे साम्हूं झुकी पवंदो। त असुल दारोमदार इंसान जे दिल ते आहे त हिन दिल जे अंदरि दीन जे लाइ या दिल केतिरी खुलियल आहे, हिन दिल जे अंदरि दीन जी केतिरी मोहबत आहे। हिन जे करे रब्बुल आलमीन फरमायो मोमिन बि उहो आहे, फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। मुंहिंजा सुहिणा पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे ॻाल्हियुनि जे लाइ, तव्हांजे फ़ैसिलनि जे लाइ, तव्हांजे ॿुधायल अहकामनि जे लाइ जिन जूं दिलियूं तंग थियंदियूं उहे मोमिन कॾहिं कोन था थी सघनि। जिन जूं दिलियूं तुंहिंजे अहकामनि खे क़बूल कंदियूं, जिन जूं दिलियूं तुंहिंजे दीन जे लाइ खुलियल आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि इंसाननि खे हिदायत सां नवाज़ियो आहे। फ़अला नूर मिन रब्बिही, उहे अल्लाह जे तरफ़ां नूर ते आहिनि, बसीरत ते आहिनि, रब्बुल आलमीन जे तरफ़ां रोशनी ते आहिनि। अंदाज़ो लॻायो रब्बुल आलमीन हिन दीन जे करे दुनिया जे अंदरि केॾियूं इज़तूं ॾिनियूं। हज़रत बिलाल खे केॾी इज़त मिली, माल कोन हो, दुनिया कोन हुई, धन ऐं दौलत कोन हो, पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दीन जे बुनियाद ते हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हलण जो आवाज़ जन्नत में ॿुधो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं माल हो, जॾहिं धन हो, जॾहिं दौलतूं हुयूं, जॾहिं कुफ्र जे अंदरि हो, दुनिया जे माण्हुनि जे दिलि में उन जे लाइ मोहबत कोन हुई। जॾहिं मुस्लमान थियो पंहिंजा धन दौलतूं अल्लाह जे दीन ते लुटाए छॾियईं, घटियुनि ऐं गलियुनि में बि फिरंदो हो त बुखायल आया, मन को मानी जी सलाह करे, को खाधे जी सलाह करे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन दीन सां वाबस्ता थियो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर तुंहिंजो महल आउं जन्नत जे अंदरि
ॾिसी आयो या पर मुंहिंजे दिलि इरादो कयो एॾो पुरकशिश महल हो, एॾो पुरकशिश तुंहिंजो घर हो जन्नत जो, मुंहिंजे दिलि चाहियो थिए त उन घर में दाख़िल थियां, पर ज़कर तो गैरत का मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उमर बिन ख़त्ताब जी गैरत यादि अची वई। उन घर में दाख़िल कोन थियसि। ओ उमर फारूक इस्लाम क़बूल करण खां पोइ केॾो गैरतमंद आहे। तव्हां मुंहिंजो घर आहे, हर अहिड़ो खैरो घर जे अंदरि हलियो अचे, ही जन्नत वारो घर आहे। हिन में हज़रत उमर जी ज़ाल कोन हुई, हज़रत उमर जूं नियाणियूं कोन हुयूं, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जूं भेनरूं कोन हुयूं। ही जन्नत जो घर हो, पर मोहम्मद करीम फरमायो उमर इस्लाम क़बूल करण खां पोइ एॾो गैरतमंद थी वियो जो उमर जे जन्नत वारे घर में बि मोहम्मद करीम दाख़िल कोन थो थिए। इस्लाम गैरत सेखारे थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं कंहिं औरत खे कंहिं मर्द खे ज़ना कंदे ॾिसो त तव्हां उनखे क़त्ल न कजो जेसि ताईं 4 गवाह न हुजनि। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो अल्लाह जे रसूल जेकॾहिं मुंहिंजे घरवारी खे अहिड़ी ग़लति हरकत कंदे ॾिसंदुसि त गवाह कोन तलाश कंदुसि, क़त्ल करे छॾींदुसि। सहाबा किराम हैरान थी विया, हेॾो वॾो साद गैरतमंद। नबी साईं फरमायो अताजबून मिन गैरत सादिन, तव्हांखे साद जे गैरत ते तजुब हैरानगी थिए थी। अना अगयरो मिन सादिन वल्लाहु अगयरो मिन्नी, ऐं साद खां वधीक गैरतमंद मुंहिंजो रब मूंखां वधीक गैरतमंद। एॾो गैरतमंद रब आहे जंहिंजा असीं बाना आहियूं, जंहिं ते असांजो ईमान आहे। जंहिं रब्बुल आलमीन ज़ाहिरी बुरायूं त हराम करे छॾियूं, पर लिकियल जेके बुरायूं आहिनि उन्हनि खे बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त हराम कयो। नबी साईं फरमायो इहो अल्लाह जे गैरत जी निशानी आहे। ॿुधायमि पियो उमर फारूक खे जॾहिं दीन सां जुड़ी वियो, दीन सां मोहबत कई, जेतोणीकि दुनिया जो नुक़सान थियो, जेके माल हुआ दुनिया जे अल्लाह अकबर दीन जे बुनियाद ते लुटाए छॾिया, पर जन्नत में महल ठाराए छॾिया। जेकॾहिं हिन अल्लाह जे दीन सां अॼु तव्हां असां सचा थींदासूं त इहे इज़तूं सिर्फ़ु सहाबा जे लाइ कोन हुयूं, इहा इज़त अल्लाह जे तरफ़ां आहे। वल रसूल ही वलिल मुमिनीन, पूरी दुनिया जे मोमिननि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहे इज़तूं अता फरमाईंदो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं अल्लाह अकबर मुस्लमान थियण आयो पे इंतिहाई अमीर माण्हू हो, ग़ुलाम ऐं नौकर गॾु आहे। हिकिड़ो नौकर गॾु वठियो पियो अचे, नौकर ग़ुलाम उहे अमीर माण्हुनि वटि हूंदा आहिनि, पर जॾहिं इस्लाम क़बूल कयईं अल्लाह अकबर, इस्लाम क़बूल करण खां पोइ उन दीन ते सभु कुझु लुटाए छॾियाईं। बुख में पियो हूंदो हो, माण्हू को अची चवंदो हो त लॻे थो अबू हुरैरा जेको आहे सो चरियो थी वियो आहे, बेहोश थी वियो आहे। चवे थो मां बि इलल जू, मूंखे त रुॻी बुख हूंदी हुई। उहो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं पंहिंजो सभु कुझु लुटाए अल्लाह जे दीन सां जुड़ी वियो, मोहम्मद करीम दुआ कई अल्लाहुम्मा हब्बिब उबैदक हाज़ा व उम्महू इला इबादिकल मुमिनीन। इलाहुल आलमीन क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे दिलनि में अबू हुरैरा जी मोहब्बत पैदा कर, हिन जे अमर जी मोहब्बत पैदा कर। अबू हुरैरा खे तव्हां ॾिठो कोन, जिन खे ॾिसूं था, सुञाणूं था, मुलाक़ातूं करियूं था, उन्हनि जी मोहब्बत असांजे दिलि में कोन्हे, पर अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत आहे, उनजे अम्मा जी मोहब्बत आहे। छाकाणि त इहा ईमान जी निशानी आहे। इहे समूरा एज़ाज़ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे हिन दीन सां जुड़ण जे लाइ मिलिया आहिनि। ही सीनो अल्लाह जे दीन जे लाइ खोले रखो, रब्बुल आलमीन खां दुआऊं घुरो। हज़रत मूसा अलैहि सलाम जेका दुआ घुरी हुई, रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी, इलाहुल आलमीन तुंहिंजे दीन जे लाइ मुंहिंजो सीनो खोले छॾ, तुंहिंजे दीन जे अहकामनि ते अमल करणु मुंहिंजे लाइ आसान करे छॾ। इहे दुआऊं अल्लाह खां घुरंदा करियो। रब्बुल आलमीन नबी साईं फरमाइनि था बानी जी दिलि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ॿिनि आङिरियुनि जे विच में आहे, युक़ल्लिबुहा कैफ़ यशा, जॾां फेराए रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आहे। अॼु केतिरा नौजवान दुनिया में तव्हांखे मिलंदा क़ुरान जा हाफ़िज़, केतिरा तव्हांखे मिलंदा शाह जे रिसाले जा हाफ़िज़, केतिरा तव्हांखे दुनिया में मिलंदा हदीसनि जा हाफ़िज़, केतिरा तव्हांखे दुनिया में मिलंदा ॻाइण वॼाइण जा हाफ़िज़ लॻा पिया आहिनि। अलाए केतिरियूं ॻाल्हियूं उन्हनि खे यादि आहिनि। दिलियूं रब जे हथ में आहिनि। इन्हनि दिलनि खे अल्लाह जंहिं शइ जे लाइ चूंडे वठे रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आहे। पर जेकॾहिं रब्बुल आलमीन तव्हां ऐं मूंखे अल्लाह पंहिंजे दीन जे लाइ चूंडियो आहे, हिन सीने जे अंदरि अल्लाह पंहिंजे क़ुरान खे महफ़ूज़ कयो आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन खे महफ़ूज़ कयो आहे। ही अल्लाह जी तमामु वॾी नेमत आहे।
तमाम वॾी अल्लाह जी नेमत आहे। इन नेमत जो क़दर करियो। ही फितननि जो दौर आहे। हर तरफ़ खां दीनदार माण्हू ते यलगार आहे। हर तरफ़ खां दीनदार माण्हू ते हमला थियनि था। हर तरफ़ खां दीनदार माण्हुनि ते आङुरियूं खॼनि थियूं। पर असांखे इस्तिक़ामत सां अल्लाह खां दुआऊं घुरणियूं आहिनि। या मुसर्रिफ़ल क़ुलूब सर्रिफ़ क़ुलूबना इला दीनिक, या मुसब्बितल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक। ओ इलाहुल आलमीन, दिलनि खे फेराइण वारा रब असांजे दिलनि खे दीन ॾांहुं फेराए। दिलनि खे फेराइण वारा ऐं साबित कदम रखण वारा रब असांजे दिलनि खे दीन ते साबित कदम रखजा। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे उहे इज़तूं ॾींदो जेके इज़तूं ऐं इनाम अहले ईमान खे मिलिया आहिनि, मुस्लमाननि खे मिलिया आहिनि। उहे बि केॾा अज़ीम मुस्लमान हुआ जेके दुनिया मां अमल करे रवाना थिया ता क़यामत दुनिया जा इंसान पिया दुआऊं घुरनि। इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। ओ मुंहिंजा मालिक जिन ते तो इनाम कया, एहसान कया, उन्हनि जे रस्ते ते असांखे हलाए। हू केॾा ख़ुशनसीब इंसान हुआ। घर ॾिसूं था खाधे खुराक खां अनाज खां ख़ाली आहिनि। जेकॾहिं दुनिया जे पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे ॾिसूं पिया उन्हनि जी वाट जे ॻोल्हा में लॻा पिया आहिनि। उन्हनि जे गस ते हलण जे लाइ अल्लाह खां दुआऊं पिया घुरनि। अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। उहे तुंहिंजा बाना जेके ग़ज़ब खां बची विया, जेके गुमराहियुनि खां बची विया, तुंहिंजे इनामनि ऐं अहसाननि सां दीन खे इख़्तियार करे दुनिया मां हलिया विया। इलाहुल आलमीन उन्हनि जे दीन ते असांखे हलण जी तौफ़ीक़ ॾे, उन्हनि जे रस्ते ते हलण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ वल्लज़ीना तबऊहुम बिइहसानिन रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु। रब फरमाए जेके इंसान शुरूआती इंसान हुआ जिन दीन ते अमल कयो, जेके उन्हनि जे नक्शे कदम ते हलंदा उहे हिदायत वारे रस्ते ते आहिनि। जेके उन्हनि जे नक्शे कदम ते हलंदा उहे अल्लाह जे रज़ामंदी जा हक़दार आहिनि। रिज़वानुल्लाह अकबर। अल्लाह जी रज़ामंदी जन्नत खां बि वॾी शइ अथव। जन्नत बि तॾहिं मिलंदी जॾहिं रब्बुल आलमीन जी रज़ामंदी मिलंदी, ऐं उहा अल्लाह जी रज़ा तॾहिं मिलंदी जॾहिं हिन दीन ते अमल कंदासूं, हिन दीन सां मोहबत कंदासूं। शरह सदर सां सीनूं खोले, दिलि खे खोले, अल्लाह जे दीन जे लाइ माल बि ख़र्च करियो, अल्लाह जे दीन जे लाइ वक़्त बि ख़र्च करियो, अल्लाह जे दीन ते अमल बि करियो। अल्लाह जो वाइदो आहे अल्लाह पंहिंजे अहिड़नि बाननि खे कॾहिं बि मग़लूब कोन कंदो, कॾहिं बि मग़लूब कोन कंदो। छाकाणि त हीउ दीन जेको आहे पूरी दुनिया जे दीननि जे मथां ग़ालिब रहंदो ऐं हिन दीन ते अमल करण वारा पूरी दुनिया जे मथां ग़ालिब रहंदा। उहे बि हुआ जिन नारा पे हया वक़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वलगौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। चवंदा हा ही मुस्लमान जॾहिं क़ुर पढ़नि था, ही नबी जॾहिं क़ुर पढ़े थो, वॾो शोर करियो, वॾो जेको आहे सो हंगामो मचायो। हिन जी ॻाल्हि केरु ॿुधे न, तव्हांजा आवाज़ तव्हांजा शोर हिन जे तिलावत ते ग़ालिब अची वेंदा। रब्बुल आलमीन फरमायो न कुल जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। सन 8 हिजरी में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में आया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ जी ताक़त ॾेखारी त हिन मक्के में कॾहिं ही ॻाल्हाईंदा हुआ ऐं ऊचा आवाज़ करे हिननि जे आवाज़ खे दॿाईंदा हुआ। जॾहिं ही पंहिंजी ज़ाहिर कंदा हुआ, पंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं कंदा हुआ, तव्हां पंहिंजे शोर सां हिननि जे ऐं आवाज़ खे दॿाईंदा हुआ। अॼु तव्हांजो बातिल दॿजी चुको, हक़ ग़ालिब अची चुको आहे। कुल जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। हक़ खे हमेशा ग़ालिब रहणो आहे, बातिल खे हमेशा ख़तम थियणो आहे। ज़ाहिरी तौर ते झाग वांगुरु जॾहिं पाणी जे मथां झाग ईंदी आहे, कॾहिं वक़्ती तौर ते पाणी कोन ॾिसबो आहे, झाग पई नज़र ईंदी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त असुल शइ पाणी आहे, झाग जी का अहमियत कोन्हे। ही ज़ाहिरी तौर ते वक़्ती तौर ते दुनिया में झाग पाणी ते अची वञे त कॾहिं दोखो इहो न खाओ त समुंड ते झाग ग़ालिब अची वई आहे, असुल त पाणी आहे। वक़्ती तौर ते कुफ्र खे बातिल खे दुनिया जे अंदरि ईमान वारनि जे इम्तिहान ख़ातिर वक़्ती तौर ते कॾहिं कॾहिं ही जेको आहे सो ॿाहिरि ज़ाहिर थी वेंदा, कॾहिं कॾहिं ग़ालिब नज़र ईंदा, पर असांजो ईमान आहे अल्लाह जे ज़ात ते। हू रब्बुल आलमीन हुव अल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही वलो करिहल काफ़िरून। भले ही नापसंद समझनि, अल्लाह खे हिन हक़ खे हिन दीन खे सभिनी ते ग़ालिब करणो आहे। ही दीन ग़ालिब रहंदो ऐं हिन दीन सां तव्हां सां जुड़ियल रहंदासूं त ख़ुदि शैतान ऐं शैतानी जेके ताक़तूं आहिनि उन्हनि ते अल्लाह असांखे ग़लबो अता फरमाईंदो। त मुंहिंजा दोस्तो मुस्लमान भाइरो, अॼु सिर्फ़ु हिन जुमे जे ख़ुतबे जे ज़रिए सां हिकिड़ो ई पैगाम ॾींदुसि, पंहिंजे दिलि खे चेक करियो।
पंहिंजे सीने खे चेक करियो, हिन सीने में दीन सां मोहब्बत केतिरी आहे, हीउ सीनो दीन लाइ केतिरो खुलियल आहे, हिन सीने जे अंदरि दीन जूं केतिरियूं ॻाल्हियूं महफ़ूज़ आहिनि। जेकॾहिं आहिनि फवाला नूर में रबे, हू नूर ते आहे, बसीरत ते आहे, उहा हिदायत ते आहे। जेकॾहिं हिन सीने में दीन जी ॻाल्हि ॿुधे तंगी महसूसु थिए थी, यार हिन मुल्हनि जी ॻाल्हि केरु ॿुधे, हीउ त माठी कोन थो करे, ख़ामोशी कोन थो थिए, हीउ घर वेठा आहियूं हिननि जा लाउड स्पीकर कन था फाड़े छॾीनि, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधजनि कोन थियूं। हाँ, दिलि तंग पई थिए, सोड़ी पई थिए। यकीन करे वठो तव्हां गुमराही जे रस्ते ते वञी चुका आहियो, शैतान जे रस्ते ते पहुची चुका आहियो। अल्लाह जी ॻाल्हि आसन अल हदीस ॻाल्हि वणे इन इंसान खे, भली ॻाल्हि जे लाइ दिलि में जाइ न हुजे, पोइ मूंखे ॿुधायो इन दिलि जो फ़ाइदो कहिड़ो। इन सीने जे अंदरि बुग़्ज़ आहे दीन जे लाइ, त इहो गुमराही जी निशानी आहे। उलाइका फी ज़लालिम मुबीन, क़ुर फरमायो पधरी गुमराही आहे। हाणे इन मयार ते पाण खे चेक करियो, जेकॾहिं इहा बीमारी लॻल आहे पोइ अल्लाह खां दुआऊं घुरो, ऐं मुंहिंजा रब दिलियूं तुंहिंजे हथ में आहिनि, जीअं पूरी दुनिया जे माण्हुनि जे दिलियुनि खे फलां फलां जे दिलि खे तो दीन ॾांहुं मोड़े छॾियो आहे, दीन जे लाइ चूंडे वरितो आहे, ईअं मूंखे मुंहिंजे औलाद खे पंहिंजे दीन जे लाइ चूंडे वठ, पंहिंजे दीन जे लाइ चूंडे वठ। अल्लाहु अकबर। ऐं यकीन अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान जूं उहे दुआऊं क़बूल फरमाईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे रब्बुल आलमीन हिन सचे हक़ीक़ी पूरी दुनिया ते ग़ालिब अचण वारे दीन जी सची मोहब्बत असांखे नसीब फरमाए, ऐं उन दीन ते सही माना में खुले दिलि सां ईमान आणण जी तौफ़ीक़ ॾे, ऐं पोइ उन दीन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पोइ उन दीन जे नतीजे में दुनिया ऐं आख़िरत जूं फलाहूं कामयाबियूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमामु मूंखे नसीब फरमाए। आख़िर